हैं रहे हक के दिखाने को ये नूरानी मुनारे हैं अगो शमाओ पोया परवाना जी जो महबूब करीम अबू जल जे बैठक ते आया ओ ताकत जो आया सब कुरैश खानदान वेठा हन अबू जल भी वेठो आ महबूब जो जिया पैर जो पैरों पैरों अबू जल उठी बीही रहो हालांकि अबू जल जो तो केर भी न उठे मुझा सुना इमाम फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह लिखियो आ मुझा सुना अल खसाइस कुबरा अल्लामा जलालुद्दीन सयूद लिखियो आ काजी अय्याश शिफा शरीफ जे पेरे जुल्द में लिखियो आ महबूब करीम अबू जल जे आस्थान में पैर जो रखियो अबू जल उठी बी रहो अबू जल जो थियो तो सभई उठी पिया सरकार विया कौम वारन कुरैश खानदान जे अबू जल के जो सही तो जो चयो तो केर न थे पाजी पाजी जाए ते वेठा हुजो हे महबूब जो आया तो पेरो पेरो तू उठी छो बिठे अबू जल जो यार जो तवा सकता पर जे महबूब मुझे आस्थाने ते जो आया त हिकड़ा दिठम त नूरानी मलाइका हिकड़ो हिन बामा वरतो बे हिन बामा वठी ऐं अबू जल के जो उठी न तो मदीने जा साईं था अचन छिके अबू जल के मथे बिहारे जो सुभान अल्लाह ए कायनात जे रसूल जो शान हजरत इब्राहिम खलीलुल्लाह जो आयो निमरूद जे सामो जो आयो बेधड़क अल्लाह जो नबी आयो निमरूद के हकल ने जी छो घुरायो थई असाजे अल्लाह जे असाजे महबूदन जी तो बेहुरमती कईया हजरत इब्राहिम फरमायो त पांजे अगवान का पुछो न जेको तव्हां जो अगवान पूजा वडे में वडो उन का पुछो त तव्हां जो हे कम के लातो के जी बाह कोने के जी टंग कोने उन का पुछो न वो मुखे बुधायो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम बेधड़क खुदा जो कसम सामो बिठो डिजे कोन थो खौफ न थो करे बेधड़क थी करे निमरूद के जवाब तो जो निमरूद जेकरे तू जो वाकई महबूद सच्चो ओ गलाए सके तो उन का पुछ त के केवा तो खुदा जो कसम निमरूद कंद हेठ करे चवे तो त इब्राहिम असा जो अल्लाह गलाइंदो नाहे असा जो अल्लाह गलाइंदो नाहे आने भित आहे भित गलाइंदी लाउडा है दोह जो है गलाइंदो लठ न गलाइंदी पर जेकरे अल्लाह जो हुक्म थे स गलाइंदो जो सुभान अल्लाह हबीब करीम अलैहिस्सलाम जा गुलाम हजरत इब्राहिम खलीलुल्लाह के चवण लगो निमरूद के खिलाफ असा जो महबूद गलाए नथो सके हजरत इब्राहिम फरमाता जी तवा जो अल्लाह नथो गलाए तो तवा एड़े जी इबादत कयो छो था जो गलाए भी कोन थो सके तव्हांजी मदद भी नथो करे सके तव्हांजी तमन्ना भी पूरी नथो करे सके उन जी अॻियां तव्हां महबूद तव्हां खे पंहिंजो महबूद बणायो छो आहे हज़रत इब्राहिम फरमाया मुझो हकीकी मालिक उहो आहे जेको कायनात जो मालिक आहे उहो अल्लाह सुम्मा युमीतुकुम जेको मारींदो बि आहे जियारींदो बि आहे जेको जियारींदो बि आहे मारींदो बि आहे निमरूद चयो त इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे इहो त मां बि कंदो आहियां कि तूं वरी कीअं कंदो निमरूद ऐलान कयो वज़ीर खे चई त बाबा कैदी जेल मां ॿ वठी जो जेल मां आया हिकिड़े खे माराए छॾियईं हिकिड़े खे आज़ाद करे छॾे ॾेई मां तूं आज़ाद आहे हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह खे चई साईं ॾिस मां भी महबूद आहियां हिकिड़े खे मारियोमांसि हिकिड़े खे छॾियोमांसि मुंहिंजी मर्ज़ी आहे हज़रत इब्राहिम अल्लाह जो जलील क़दर नबी आहे खुदा जे नबी फरमायो त निमरूद ॻाल्हि ॿुधो मुंहिंजो उहो हक़ीक़ी अल्लाह आहे जेको ओभर मां सिज कढंदो आहे ओलह में लाहींदो आहे पर जे तूं महबूद आहे ख़ुदा तो सराई पाण खे त ओलह मां सिज कढ ओभर में लाह त असां तुंहिंजे मथां कलमो पढ़ूं न मुंहिंजो हक़ीक़ी मालिक अलैहिस्सलाहु बिहकमिल हाकिमीन जेको हाकिमन जो भी हाकिम बादशाह जो भी बादशाह वला
रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम। वो मुंहिंजो करीम रब जेको मुंहिंजा सोना बादशाह जो भी बादशाह हुआ पर पंहिंजे नबी खे भी अल्लाह ताला उहा बादशाही हुक्मरानी ॾेई छॾी थी। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह फरमायो हकीकी मुझो मालिक जेको ओभर मां सिज कढंदो आहे ओलह में लाहींदो आहे। जे तो में पावर आहे तो में ताक़त आहे ओलह मां सिज कढ ओभर में लाग। असां ईमान आणियूं त कंध हेठि करे चई त इहा ताक़त मूं में नाहे। हज़रत इब्राहिम फरमायो त ताक़त न अथई त पोइ पाण खे ख़ुदा न सॾा होदा। हे त इब्राहिम अलैहिस्सलाम निमरूद खे हुकुम फरमायो पर तुंहिंजो असांजो उहो महबूब आहे जे मौला अली मुश्किल कुशा जे वास्ते ओलह में सिज लही वियो। सरकार दुआ फरमाई सिज ओलह खां मोटियो। जो सुभान अल्लाह। मदीने जे साईं फरमायो अरे तवज्जो मुश्किल कुशा जी ज़ात पाण करीम टे पर नमाज़ पढ़ी अचे वेठा अली खे फरमायो अली जी मुंहिंजा साईं पंहिंजे हंज खे कुशादो कर मां मोहम्मद तुंहिंजे हंज में आरामी कंदसि। सरकार जी ज़ात हज़रत अली जे हंज में आरामी थिया हन। हज़रत अली महबूब जे चेहरे ॾे बि ॾिसे पियो सिज ॾे बि ॾिसे पियो। सिज लहंदो वियो लही गुरूब थी वियो। हज़रत महबूब दो आलम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली जे हंज में आहिनि। अली जी अखियुनि मुबारकनि मां ॻोढ़ा किरी पिया जेके मुस्तफ़ा जे गलनि ते किरी पिया। सरकार अखियूं मुबारकूं खोलियूं पाण फरमाता लिम तबकीक या अली। अली छो थो रोई? अर्ज़ के साईं जॾहिं खां मूं होश संभालियो आहे न मां अली खां निमाज़ कज़ा थी न आहे। मां अलीअ खां निमाज़ कज़ा थी न आहे ऐं अॼु जे हुबदार खे वरी अदा थी न आहे। अली खां निमाज़ कज़ा थी न आहे अॼु जे हुबदार खां वरी अदा थी न आहे। दुरूद मुंहिंजे दिलबर हबीब जे मथां पढ़ंदो रहो। निमाज़ खां सवा कुझु बि कोन्हे यथा नमाज मोमिन जो महराज आहे। साईं फरमाता लिकुल्ले शैइन अलमुन व अलमुल ईमान सलात। हर शइ जी निशानी हूंदी आहे पर ईमान वारे जी निशानी अल्लाह जी नमाज़ आहे। साहब ने अर्ज़ कयो त या रसूलल्लाह 1,24,000 नबी हूंदा उन जा उम्मती हूंदा पोइ असांखे कीअं ख़बर पवे त हे तव्हांजा ग़ुलाम आहिनि। पाण फरमाईंदा अल वुज़ू मिफ़्ताहु सलात। वुज़ू निमाज़ जी कुंजी आहे। 5 वक़्त निमाज़ जा आहिनि। 5 वक़्त मुंहिंजा उम्मती वुज़ू कंदा पोइ हथ धोता हूंदऊं ॿाहूं धोतियूं हूंदियूं मुंहं ते पाणी हयो हूंदऊं। हुज़ूर फरमाईंदा पोइ इन्हनि जा चेहरा चोॾीं जे चंड वांगुरु जरकंदा। या मां मोहम्मद जे ग़ुलामनि जी निशानी जो सुभान अल्लाह। ऐं पान सुर्खिया खा सवाहा पान सुर्खिया खा सवाहा लाल लब महबूब जा तू त पंहिंजो बो तो ॾिसो तू त पंहिंजो बो तो ॾिसो बेअदब महबूब जा पान सुर्खिया खा सवाहा। साईं फरमायो अली के अली नमाज कज़ा पढ़ंदे या अदा पढ़ंदे अर्ज़ के साईं तो जहिड़ो महबूब हुजे ऐं अली नमाज कज़ा पढ़े तो दुनिया छा चवंदी। पर वुज़ू करे मुसले ते बि अली वुज़ू करे मुसले ते बीठो हेॾो मदीने जे साईं जा हथ यदुल्ला फौज करे दी हिम रब फरमाया मुंहिंजा महबूब ये तुंहिंजा हथ न आहिनि मां रब जा हथ आहिनि। ये तुंहिंजा हथ न आहिनि यदुल्ला फौज करे दी हिम ये तुंहिंजा हथ न मां रब जा हथ आहिनि। आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिदीन व मिलत मौलाना अहमद रज़ा फाज़िल बरेलवी पहिरों पियो कयो अचे हाथे जिस समते उठा गनी कर दिया मौज बहरे समायत पेला हो सलाम मुस्तफा जाने रहमत पेला हो सलाम शमए बज़ में हिदायत पेला हो
महबूब करीम दुआ जा हथ मथे कया सिज उन जाए ते इमाम फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह तो फरमाए अल्लाह जे हुजूर में सिज लही चुको हो पर अल्लाह जो हुक्म दियो सिज पोते मोट अज अली जे वास्ते